अस्सलाम वालेकुम दोस्तों, हरपल जी जो नाम है सांवल यार पिया जी अपडेट से गॾु हाज़िर थी चुको आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मां तव्हांखे ॾसींदो वञा त वकील वहीद जेको आहे त हुनखे कोर्ट में जेको आहे त एसएचओ बाबर जा जेको सभु कारा करतूत जेका आहे त ज़ाहिर करे छॾिया आहिनि दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इहे सभु कारा करतूत एसएचओ बाबर जा ज़ाहिर कंदे ई जेको आहे त मूसा जो वकील हिकु मुल्क जो जेको आहे त पहिरियों नंबर वकील आहे दोस्तों, त हुनखे कावड़ लॻे थी ऐं हू उथी करे जेको आहे त पिया खे जेको आहे त कटहरे में खड़ो करण जो चए थो दोस्तों। ऐं जेको आहे जज साहिबु हुनखे इजाज़त ॾिए थो त सही आहे, तूं पिया खे कटहरे में बीहारे सघीं थो। ऐं नेक्स्ट एपिसोड जेको अचण वारो आहे दोस्तों, उहो ज़बरदस्त एपिसोड हूंदो। मूसा जो वकील जेको आहे त पिया खे सवाल जवाबनि में जेको आहे त मारे ॾिए थो पिया ऐं असलम खे दोस्तों। ऐं दिलि शिकस्ता थी घर अचनि था, पिया पाण खे कमरे में बंदि करे छॾींदी दोस्तों। हूअ कॾहिं बि हार न मञींदी दोस्तों। पिया जेका आहे त नेक्स्ट एपिसोड में हूअ दिलि शिकस्ता थींदी दोस्तों, पर कॾहिं बि हार न मञींदी, छो त पिया खे हार मञणी न आहे। हू मूसा खे ज़रूरु जेको आहे त हाराए रहंदी दोस्तों। ऐं तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त आलियान जेको आहे पंहिंजे पीउ मूसा जे ख़िलाफ़ु जेको आहे त सबूत कठा कंदो, छो त उहो बि कोर्ट में मौजूदु हुयो दोस्तों। पंहिंजे दोस्त सां गॾु जेको अची करे भरिसां वेठो हुयो मास्क लॻाए करे। उहो सभु हक़ीक़त जेको आहे ॼाणे चुको आहे पंहिंजे पीउ मूसा दाऊद जी दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड जेको अचण वारो आहे ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। ऐं जेको आलियान आहे त उहो पंहिंजे पीउ मूसा जे ख़िलाफ़ु जेको आहे त दाऊद जे ख़िलाफ़ु जेको आहे सबूत कठा कंदो ऐं पंहिंजे दोस्त खे चवंदो, हुनखे सचे सचे सबूत दोस्तों हथु अची वेंदा। ऐं पंहिंजे दोस्त खे चवंदो त हीअ सबूत जेका आहिनि त सभु मुंहिंजे बाबा जे ख़िलाफ़ु आहिनि, त हीअ कोर्ट जे खणी मां इहो कटहरे में जेको त बाबा जे ख़िलाफ़ु कीअं बीहां। हू जेको थोरो त इहो घबराए वेंदो, जेको त हुनजो पीउ आहे मूसा दोस्तों दाऊद, उन हिसाब सां हू घबराइजी ज़रूरु वेंदो त मां कीअं माना हुनजे ख़िलाफ़ु जेको आहे त सबूत खणी वियां। पर जेको आहे त पिया खे बि जेको आहे त हाराईंदे न ॾिसंदो दोस्तों। ऐं हू जेको आहे त सबूत ज़रूरु जेको आहे त पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु कोर्ट में पेश कंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे वरी बि ॿुधाईंदो वञा त नेक्स्ट एपिसोड ॾिसण न विसारिजो, ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।